भी कम सुठो न कयो तो पाण कुटाए अच हिते पतण फट मारिया। असां त कोशिश कईसीं कमदार। हाँ कमदार, वसां ते रसाम कोन्हे घटि। छा ई अथव मुंहं में? हाणे न यूसुफ जे सोचण जो मामिलो ज़ाहिर कोन थींदो। न थींदो। हा कीअं न थींदो? सोजरे जी छोकिरी यूसुफ सां वेराइण लाइ ईअं कयो कमदार। सम्झ में कोन। सोजरे जे सन जे करे तोसां दुश्मनी आहे न कमदार। उहा त आहे। ईअं चइबो यूसुफ खे त सोजरे पंहिंजी मलामत टारण लाइ असां सां दुश्मनी पाइण लाइ हुन ईअं कयो। ॻाल्हि ख़तम। वाह जो टल वेड़ा ये कमदार। यूसुफ जो शायदि असां में शक आहे। चइबुसि न त सोजरे वेराइण लाइ कयो आहे। ॻाल्हि में वज़न आहे वाहिद, लेकिन छा? तव्हां यूसुफ खे इज़राइल सां मिलाइण में कफ़लत कई। जेकॾहिं इस्पताल खां सिधो क़बर हवाले हुजे हा न त इहे असांजूं 5 आङुरियूं गेह में हुजनि हा। इज़राइल लामाला ॾिनसि कमदार, पर असांजी गिफ़लत नाकाम थी वियासीं। कमदार, नाकामीअ जो सबबु ताड़ो पाणी अथसि, पर हाणे ताड़ो पाणी जो बंदि था कयूं। हाणे हिनजो ताड़ो पाणी हमेशह जे लाइ ख़तमु। हिन सोचण खे इस्पताल जे बदिरां क़बर भेड़ो कयो या हिन यूसुफ जो भेड़ो कयो। अचो। हेलो, हिकिड़ो मिंट बीह त मां सां ॻाल्हायां थी। दरवाज़ो बंदि कयां। नौकर खानी मां निकाली ऐं हवेली में अचण जे लाइ बि बंदिश थी वई आहे। तूं छा थो चवी? अम्मा, तोखे घणा चक्कर समझायो आहे त ये पाण खे न लोड़े। अम्मा, ये करे अम्मा। मां मुंहिंजी दिलि बि मेणबतीअ वांगुरु ॿरे थी। ओंधान शहर में पत्थरनि जे लाइ दिलि न ॿार, ज़ख़्म मिलंदई। अम्मा, मुंहिंजो नौरोज़ पत्थर न आहे। जेकॾहिं न हुजे हा त ईअं न करे हा। नौरोज़ त ईअं न कयो आहे मां। बाक़ी मां इहो सभु कुझु कयो आहे। हाँ मां। लफ़िज़ा, तूं मुंहिंजे लाइ ग़लति थी सोची। तो लाइ ग़लति नथी सोचे सघां। चई त सही। तव्हां नौरोज़ लाइ चयो हो न, हुन ॿुधी वरितो हो। तव्हांजे करे माफ़ी वठण आयो। जेको मथी दिलि खां आयो, छा थी वियो? अम्मा, जेको दिलि जी गहराईअ सां अचे न, हिनखे माफ़ करे छॾियो। कहावत जी का बि माफ़ी ऐं तलाक़ न आहे। अम्मा, जेको पंहिंजी ग़लती जी माफ़ी वठे थो हुनखे माफ़ करणु घुरिजे न, पर तव्हां ईअं कॾहिं बि न कंदो। तव्हां त उमिरि भर जो रोग ॾेई छॾियो आहे मुंहिंजे रूह खे। दुनिया में सिर्फ़ु नौरोज़ न आहे। बिला शक तव्हां चयो नौरोज़ जी जाइ केरु वठी नथो सघे। हुन जहिड़ो दुनिया में थींदो बि छो? मूंखे बि अरमान थी पियो आहे हाणे हिन पंहिंजे ज़हन मां नौरोज़ खे कढी छॾ। जेकॾहिं न वणंदी न फिज़ा, मां हाणे हिकिड़ो वॾो अहम क़दम खणंदमि। अहम क़दम कहिड़ो? तुंहिंजो आहे शाहिद जी शादी जो ऐलान कंदमि।
छो आयो आहे? न अचां न, तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हाइण त छा, मां तोखे ॾिसण बि पसंदि नथो कयां। वाह, रईसाणो ॿार, रईसाणी सोच। जेको अहजे ईज़ा तो पहुचायो आहे न, उनजो जाइज़ो वठ। नौरोज़ थोरो पाण ते बि सोच। मूं कॾहिं अगराई कई आहे या तोखे तकलीफ़ पहुचाई आहे? नौरोज़, जेके तो तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि न, से माफ़ करण जहिड़ियूं न आहिनि। मां कॾहिं बि तोसां बेवाजिबी नाहे कई। नौरोज़, वॾी ग़लती तो कई आहे। उन पुठियां मुंहिंजो बि नंढियूं नंढियूं ग़लतियूं आहिनि। कहिड़ी वॾी ग़लती आहे मुंहिंजी? नौरोज़, एॾो अयाणो न थी। फिज़ा मुंहिंजी आहे। फिज़ाई मुंहिंजो तालुक को आम तालुक या आम रिश्तो न आहे, असांजे रूह जो रिश्तो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। तोखे ॿीहर फिज़ा सां न ॾिसां, न त पोइ सम्झे थो। कहिड़ियुनि सोचनि में गुम आई गो? चयमि त मरियाद यादि आयो थी छा? सिक लॻी हूंदई। भला जे सिक लॻी थी न, त वञी सामीअ में हुनखे मिली अच। सुख माणे वञी सुतो, तूं फिक्र न कर। आउं बि सुख माणे वञी हुन सां गॾु बसि कॾहिं न कॾहिं त हली वेंदुसि आउं बि। चाची, ग़लती कीअं न कयां? अञा त आफ़त घर मां टरी न हुई। कंहिंजी हयाती केतिरी आहे, का ख़बर कान्हे। हाय हाय, हर कंहिंखे हलणो आहे, इनजी तूं ओन न कर। मुश्किल आहे, हीअ आफ़त ई मीअ न टरंदी न वरी जान छॾींदी। मासात न रो, वञो मासात, मुंहिंजो विहांउ थो फाटे। न त मां बि हलियो वेंदी सादे वरिया वारे। ईअं न चओ, बसि मुंहिंजा नसीब मूंखे इहे ॾींहं बि ॾिसणा हुया। घबराए न मासात, तुंहिंजो वारिस वेठो आहे। हाणे भला वारिस वेहे या वञे? तूं वे, साम्हूं वे, भली वे। मासात, भला चांहि छुपो मिलंदो? अरे वारिस, मूंखे ई कोन थो मिले, तोखे किथां मिलंदो? मतिलब त वारिस वञे? न सिर्फ़ वारिस वञे, पर मीहर हिते अचे ई न। छोकिरी, तोखे थियो छा ने? सरी शनास न आहे? बेशनासी वॾ नंढा ई त अथई कान। के हाँ तुरी केंदुसि वो शर्मोने आ। अचे तो वारो पुट यूसुफ। हिन वासड़े जो किस्सो तो मां चङी तरह ॿुधाईंदसि। साईं, मां पुलिस रात तां गुज़री अची पहुतो आहियां। मुंहिंजो रूह प्यार जो दरिया आहे ऐं तुंहिंजे लाइ तड़पंदो रहंदो आहे नवाज़। साईं, मां गुज़ारिश करियां? नवाज़, तूं हुकुम त कर। मुंहिंजे रूह जो राणो त तूं ई आहीं। चुप वणे सोचो। साईं, मां त चवां थो जल्दी जल्दी न मिलजे। मूंखे त ख़बर ई आहे
त मुंहिंजी ज़िंदगीअ जे हिकु हिकु पल में जेकी साह जा धागा आहिनि उहे त तुंहिंजी नीअ सां जुड़ियल आहिनि। तू भी मुझे वजूद जी दहा ऐं तड़प आहीं, बरसाइण मूंखे हिकु डपु आहे त दिलि अंदरि दुखंदड़ दूहे जो अलाव कंहिं ॾिसी वरितो त क़यामत अची वेंदी। इहो त हक़ीक़त आहे नवाज़। अलाह न करे जे कॾहिं कुझु थियो बि सही त पोइ मां त मरी वेंदमि तोखां सवाइ। साइण पोइ असांजो मिलणु महाल थी वेंदो ऐं हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लाइ सिकंदासीं। नवाज़ मुंहिंजी दिलि बाबा मूं नूर निचोड़ियो आहे। मूंखे यकीन आहे त हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदुसि। कामयाब थींदसि बाबा जिते किथे मेरी सुपार जे अंदे किथां कामयाब थींदी आहे, कामयाब थींदसि। मञा थी बाबा, पर महिनत पंहिंजी जाइ जोड़े वेंदी आहे। असां वटि मेरिट जी लताड़ बराबरि आहे, पर असांजो नौजवान सिफारिश ते भाड़े महिनत छॾे थो ॾे। बाबा तूं दुरुस्ती फरमाई, ईअं बि आहे, पर जेकॾहिं तूं चईं थी त महिनत करण वारो सोभारो थींदो, पर हाणे ईअं बि त थिए न। हा न बाबा, मां कोशिशि कंदसि त कुझु थी ॾेखारियां, न त मास्तरी त आहे ई न। बाबा बाबा मां त ख़ुदा खां ॾींहुं राति इहे दुआऊं पियो थो घुरां त शल तुंहिंजी महिनत। आमीन बाबा, इंशाअल्लाह मां हर मुमकिन कोशिशि कंदसि। वधीक अलाह वॾो आहे। सोचरा ओ सोचरा सोचरा कहिड़े ख़्यालनि में गुम आहीं? मूसा ईसा ॿियो केरु आहे हिते? तूं परेशान न थी। डॉक्टर चयो आहे त तोखे अॼु अस्पताल मां मोकल मिलंदी, तूं घर हलंदे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। मिर्रा जी सनम कीअं आहे? सनम इम्तिहान लाइ शहर वई आहे। ॾाढी वीचारी उबाड़ कई, पर आहे हिमत वारी। ॾिसजांइ सोभारी थी वई, सोभारी। दुआ करेसि, उते सहेलीअ वटि रहे थी, इम्तिहान ॾेई वापसि अची वेंदी। तूं छा थी सघे त वापसि जी ॾियाणीअ खे दुआऊं न ॾींदो? ॿुधी न डॉक्टर छा पियो चए? इहो घणो सोचींदी न कर, आराम कर आराम। न दा साईं, अहिड़ी त ॻाल्हि कान्हे का। मां भला छा सोचींदसि? तो भी ज़रूर कुछ सोचो था। बाकी रिपोर्ट्स तो सब क्लियर आहे। बाकी हिकिड़ी टेस्ट आहे एंडोस्कोपी, उन जी रिपोर्ट रहियल। पुट वञण महिल त ॾाढी तकलीफ़ हुयसि। पहिरियां त मूं सोचियो त एम्बुलेंस करायां, पर शाबस आहे ड्राइवर खे, गाॾी खे छिके हली उते पहुचाईं। मादे में ॾाढी तकलीफ़ आहे दा साईं। इहो बि टेंशन जे करे पुफी। तव्हां परेशान न थियो। अॼुकल्ह त हर टियों माण्हू मैदे जी तकलीफ़ में मुब्तला आहे। हाणे तूं आराम कर, ऐं डॉक्टर बि तोखे आराम जो मशवरो ॾिनो आहे। परेशान न थियो, अल्लाह ख़ैर। हिकु ॻाल्हि मन नौरोज़ा,
हाँ फुफी चओ। मां चवंदी तोसां गॾु हली शहर में रहां। पर फुफी बाबा साईं जी तव्हांखे ख़बर आहे न, बाबा साईं कोन मञींदा। अदा साईं खे तूं चवंदे न त तुंहिंजी ॻाल्हि मञींदो। सची पुछी त मुंहिंजो त हिते साह थो उसाटजे। मुश्किल आहे फुफी। तूं मुंहिंजे करे हिकु दफ़ो चई त ॾिसीस। मां चई ॾिसांसि थो, पर बाबा आहे त पंहिंजी मर्ज़ी जो मालिक। मूंखे पक आहे त तुंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि कोन मोटाईंदो। पोइ बि मौक़ो मिलियो त मां ज़रूरु ॻाल्हि कंदोमांसि। हाणे तव्हां आरामु कयो, ओट मोट जे सफ़र में थकिजी पिया हूंदो, मां बि हलां थो, ठीकु आहे? मुझो डॉक्टर, मुझो चैन ऐं सुकून सभु कुझु नवाज़ी त आहे। तव्हां ॿई ॼणा चूहे में विझी तीली ॼण चढ़ायो। अरे दिलि त चवे थी असुल वन थक कयां। कोई ॼाणे मौला। कमदार नेठ त वज मिलंदो न। आओ कमदार, सिर जो सांगो असां लाहे वियासीं। अरे मोटिया त वरी बि खाली आयो न। जेकर सिर जो सांगो लायो आहे न त कामयाब थी मोटो हा। कमदार कंपाउंडर अची वियो, न त छा इन जी माना त टिजी मोटिया हो न। कमदार अर्ज़ा हा चओ। असीं वञी सिधो था विढ़ूंसि ऐं कमदार नालो तुंहिंजो था खणूंसि। मुंहिंजो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिधो विढ़बो त नालो त तुंहिंजो ई खणबो न। न मुंहिंजो नालो छो खणंदो? हिते न, बाक़ी थोरी कमी पेशी में कड़की थो पई। अरे तव्हांखे कुझु थियो न? वेठो या न मां बिलो क़दम तव्हांजो परेशान न थियो। कमदार वेठो किथे आहीं, तूं त बीठो आहीं। अरे मुंहिंजो मतिलबु आहे निभागा त तव्हांजी मालकी कंदुसि। कमदार मालकी त इहा ई थो करी न। सिधे विढ़ में सॼी फिल्म असांजी गिची में पइजी। इन जो मतिलबु त यूसुफ ऐं सोचरो पाण में ज़रूरु विढ़ंदा। कमदार जेकॾहिं चवी त लायूं धुकड़ खे अटो। अरे हाणे निकिरो था। काॾे वरी? तव्हांखे चयो न बसि निकिरो था, हलो। छो कमदार? अरे हाणे जल्दी निकिरण जी कयो। अरे ओ यूसुफ हमरा सां थो अचे, लॻे थो त छेड़ो कंदो। निकिरो था, जल्दी कयो। छेड़ो कंदो त असीं बि पुरस माण्हू आहियूं ऐं वाइद आहे उहो वा सिंग जंहिंजो लंघियल पाणी बि नाहे घुरंदो। हा कमदार, तूं रुगो ॼमी पियो त कयूंसि था अस्पताल हवाले। तव्हांजो इहे गाड़ियूं खणियो ॿुधो ऐं निकिरो त कयो न वंढक। हलो हेॾा सारा कुझु बि नथा निभागा करे सघनि। हाणे इहो मूंखे कुझु करिणो पवंदो। मूंखे इहो वंढक करिणो पवंदो। मूंखे हिन जे आसरे त मां हली वेंदुसि। अम्मा, मुंहिंजे मन में आहे त पुलिस खातो मिले। पुलिस खातो? जी अम्मा। अम्मा, इन खाते में त न्याणीअ जी नौकरी चङी न आहे। छो चङी न आहे अम्मा? खोड़ छोकिरियूं पुलिस में आहिनि, कमीशन पास करे ऑफिसर बणियूं आहिनि। हूंदो अम्मा। हूंदो छा अम्मा, आहिनि। सनम धीअ, तूं कंहिं ॿी ऑफिसरीअ लाइ कोशिश कर। अम्मा, मां इम्तिहान थी ॾियां, ॿी कोशिश कहिड़ी कयां? चाहींदसि त पुलिस ऑफिसर थियां। तव्हां मां आहियो, दुआ कयो त मां कामयाब थियां। अम्मा, मुंहिंजी त इहा दुआ आहे त तुंहिंजी हर ख्वाहिश पूरी थिए। आमीन अम्मा। समझा थी तुंहिंजो दर्द, पोइ बि पुछींदी। जबल सां मथो हणबो न, जबल खे कुझु बि न थींदो, मथो पंहिंजो ई फाटंदो।
रोक पाण खे, ये हीणा हाल न करे। मां कोशिश कयां थी पर पाण खे पले नथी सघां। मूं त चयो त तूं हिक कंदी थी। हिकु कंदी छा मतिलब? तोखे चयुमि न त शायद लाइ सोच। यार शायद जो नालो बि न खणजाए मुंहिंजे साम्हूं। एतिरो परे न वञ फिज़ा, माण्हू वापसी जी वाट बि छॾींदो आहे। तूं आहीं जो लिकाई लताड़े बीठी आई। अम्मा मां बि आई त इहो बि मुंहिंजे वस में कुझु न आहे रहियो। तोखे चयुमि न तुंहिंजी सहेली बि मां आहियां त तुंहिंजी माउ बि मां आहियां। मां तोखे गुलनि जी राह थी ॾसियां। फिज़ा खंडन न वञ। तूं ई त नाराज़ कयो आहे नौरोज़ खे। मां त हाणे बि नाराज़ आहियां। जंहिं वटि मोहबत ऐं इज़त जो क़दुरु न हुजे उन माण्हूअ सां कहिड़ो नातो। मां सुभाणे शायद खे चई तव्हां ॿिन्ही जे निकाह जो बंदोबस्तु कंदसि। छा? हा, इन खां पोइ सभई मामला समेटिजी वेंदा। अम्मा मां मरी वेंदसि पर हिन शाहिद सां शादी कोन कंदसि। ॾिस फिज़ा, सम्झण जी कोशिशि कर। भले कुझु बि थिए मां हुन सां शादी कोन कंदा। अम्मा महिरबानी कर मूंखे अकेलो छॾे ॾे। मां हुन शाहिद सां शादी कोन कंदसि, कॾहिं बि ईअं कोन कंदसि। अम्मा भले दोस्त आए तुंहिंजूं लख भलायूं, असां यार तुंहिंजूं वेठे ॻाल्हियूं सारियूं। भले दोस्त आए तुंहिंजूं लख भलायूं। यूसुफ हाणे मां तावीज़ निकिता आहिनि। तावीज़ जानिब मूंखे त चमड़े जो पाणी पीतल आहे, ॿियो त पंहिंजे ॻोठ में को मुल्लो ई कोन्हे। कंहिं तावीज़ कया आहिनि? अञा ॿुधायां तोखे त केरु तावीज़ कंदो। माणे खां सवाइ ॿियो को थी सघे थो छा जेको असांजी ज़िंदगी जी कढ पियो हुजे? अमां त हद करे छॾी। जेकॾहिं हुन इहो कमु कयो आहे त मां अमां खे हिन घर में पेर बि रखणु कोन ॾींदुसि। हा, कीअं न ॾींदी? वरी हणी छॾींदी अहिड़ा तावीज़ जो सॼो सारो हुनजो ई थी वेंदे। मूंखे लिखींदे बि कोन। मिठा जानिब रो त न मञा थो त तावीज़ में धागे पीणे में असरु हूंदो आहे, पर तूं रोंदी आहे न, पंहिंजी बि दिलि रोंदी आहे, न रोंदी कर। मिठा हेॾे वेह त सही, मूं ते को बि तावीज़ असरु कोन कंदो। मूं ते त तुंहिंजे कुर्ब जा कड़ा चढ़ियल आहिनि, कड़ा। हा हा, ख़्यालु कजो न त कराईंदी साईं बिना दुहले जे डांस। हाँ सलीम चओ सनम। सलीम, मोहबत इज़त ऐं आजपे सां थींदी आहे। मोहबत ज़िंदगीअ में फ़क़ति हिकु दफ़ो थींदी आहे, बार बार न। मूंखे तुंहिंजी मोहबत ते नाज़ आहे ऐं वरी मूंखे तुंहिंजी मोहबत जो एहसासु आहे। मां तुंहिंजी मोहबत जी क़दरदान आहियां ऐं मां तुंहिंजी दिलि जो दरमान आहियां। सलीम, वाइदो कर जेके ॻाल्हियूं करीं तो उन्हनि खे विसारजांइ न। सनम, मां पंहिंजी ज़िंदगी त विसारे सघां थो पर तोसां कॾहिं वेसाह घाती न कंदुसि। वाइदो? वाइदो। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।